दातू नालो अथई न? हा, दातू नालो आहे मुंहिंजो। चओ कहिड़ो कमु अथई? मां तोखां सिर्फ़ इहो थो पुछां त तूं मूंखे सुञाणी थो? हा, सुञाणाए थो। न, अड़े कोन थो सुञाणी। जेकॾहिं सुञाणी हा न त करम खान खे झुकी सलाम करी। सलाम सो बि तोखे, वो बि झुकी। दातू ॾहेसरनि खे सलाम कंदो आहे। तो जहिड़े साथ हथ मिलाईंदे बि हथनि खे हया वेंदो। अड़े ॻाल्हि ॿुध, करम खान सां थो ॻाल्हाई या कंहिं नथू खेरे सां? लॻे थो त तोखे मुंहिंजी हैसियत जी ख़बर कोन्हे। ख़बर आहे मूंखे तुंहिंजी। अॼु खां 15 साल पहिरियां तोखे चढ़ी घुमण जे लाइ लुंडो गॾा बि कोन हो। ऐं अॼु तो वटि कार आहे, बंगलो आहे, 200 एकड़ ज़मीन बि अथई। ख़बर न आहे त तोखे इहा दौलत जी देग आई किथां अथ? तूं पाण खे एॾो मुड़ुस माण्हू थो सम्झी? चोर चोर जा पुट! हथ कढ, मां चवां थो हथ कढ। मां तोखे ॿुधायां त तूं केतिरो इज़त वारो आहीं। मूंखे तो चोर चई? वॾो चोर त तूं आहे, जेको ग़रीब अवाम जे हक़नि ते धाड़ा हणी करोड़े इकट्ठे कया अथई। मां त पंहिंजी तरफ़ां हिकु रिढ बि चोरी नाहे कई। छा जोड़े? छाजो मूं अवाम जे हक़ ते धाड़ो आयो आहे? सभु कुझु मूं पंहिंजी महिनत सां ठाहियो आहे। हाओ हाओ, सभिनी खे ख़बर आहे त तूं कहिड़ी कोडर हणंदो आहे। राज जा वोट खपाए वॾो माण्हू थियो आहे। रईस करम खान पंहिंजो रस्तो वठ। असां सिर्फ़ फिरनि जे साम्हूं न ईंदो कर। मां वोट विकिणंदो न आहियां। राज वारनि खां वोट वठी पंहिंजे सरदार खे ॾियारींदो आहियां। मोट में सरदार खां नौकरियूं वठी पैसनि ते विकिणंदो आहीं। ठेकेदारनि जे नाले ते ठीका खणी कमीशन वठंदो आहियां। कमीशन घणनि ग़रीबनि जे बने ते कब्ज़ा कया थी। मूंखे सभु ख़बर आहे तुंहिंजी। दातू जेतिरो ॻाल्हाई थो न उन मां लॻे थो त तुंहिंजा ॾींहं पूरा थी चुका आहिनि। मरणो हर कंहिंखे आहे। मुंहिंजो रब साईं में एतिरो ईमान आहे त जेकॾहिं दातूअ जो मौत थियो न कंहिं मुड़ुस माण्हू जे हथां थींदो तो जहिड़ा 10 ॼणा बि गॾु थियनि न त बि दातूअ जो वार बि विंगो नथा करे सघनि। अड़े तोखे मारण को मसलो ई नाहे। पर करम खान तो जहिड़नि निधणकनि खे मारींदो कोन। तो जहिड़नि खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ करम खान लगाम विझंदो। पोइतो वारी अरडाई जेका आहे न आसमान ॾांहुं उॾामी वेंदी ऐं तो वारो कंत करम खान जे कदमनि में हूंदो। गरीब जो ॿार ही 11,000 बिजलीअ में हथ न विझ, सड़ी कोयलो थी वेंदे। कोयलो भला जे जिद थो करी न करम खान त पहिरियों तूं पंहिंजी ताक़त खे आज़माए। मां मुड़ुस माण्हू आहियां, मुड़ुस माण्हू। पहिरियों वार न आहियां कंदो। झुकाए ॾेखार दातूअ जो कंध। दुनिया ॾिसंदी त कीअं थो करम खान जो कंध दातूअ जे कदमनि में किरे। ॾिसूं था दातू त कीअं थो करम खान जे कहर खां बची बुछड़ो करे मारींदोसांइ त जीअं बचल जूं अखियूं खुलनि ऐं उनखे ख़बर पए
त सरदारनि सां मुखालफ़त करण जो अंजाम छा थींदो आहे।